अस्सलाम वालेकुम दोस्तों। उन खां अॻु जो तव्हांखे असां सूमरनि जे दौरे हुकूमत जे बारे में ॼाण ॾियूं। महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करियो ऐं घंटीअ जे आइकॉन खे दॿाइण न विसारियो। सिंध में सूमरनि जी दौरे हुकूमत यानी साहिबीअ जो आगाज़। सिंध में सूमरनि जी दौरे हुकूमत जो आगाज़ 1050 ईस्वी खां 1350 ईस्वी ताईं रहियो आहे। दोदो चनेसर, मूमल, राणो, उमर, मारवी बे हिन दौर में उहे सभु किसा रूनमा थिया आहिनि। दोस्तो, सूमरनि जे दौर में टोटल 26 हुक्मराननि जो ज़िक्र मिले थो, जिन में 2 औरत बादशाह उन्हनि जो बि ज़िक्र आयो आहे। सिंध जी तारीख़ में दोदे ऐं चनेसर जो वाक़ियो तमामु वॾी अहमियत रखे थो। जॾहिं भोंगर गुज़ारे वियो, जेको दोदे ऐं चनेसर जो पीउ हुयो, तॾहिं जानशीनी जो मसइलो पैदा थी पियो त तख़्त ते हाणे केरु वेहंदो, छो त उन महिल ॿिन्ही भाइरनि जे विच में तमामु घणा इख़्तिलाफ़ वधी विया। असल में दोदो ॾाॾे पोटी मां हुयुसि, जॾहिं त चनेसर धारी ज़ाल मां हुयुसि। अहिड़ी तरह सभिनी राज वारनि, अमीरनि, वज़ीरनि सलाह मशवरो करे दोदे खे तख़्त ते वेहारियो। जॾहिं दोदे खे तख़्त ते वेहारियो वियो त चनेसर तमामु घणो नाराज़ थी पियो ऐं पंहिंजे भाउ जो वेरी थी पियो। जॾहिं हिन राज ऐं भाग खे ॾिठो ऐं उन्हनि हिन जो साथ न ॾिनो त पोइ दिल्लीअ जे बादशाह अलाउद्दीन वटि पहुतो ऐं उनखे पंहिंजी बेदख़लीअ जी दांह ॾिनई। अलाउद्दीन खिलजीअ खे उहो बि चयईं त जेकॾहिं तख़्त मूंखे वापसि वठाए ॾींदे त मां पंहिंजे ख़ूबसूरत भेण बाघुल जे संग तोखे तोहफ़े तौरु ॾींदुसि। उन खां पोइ अलाउद्दीन खिलजी हिकु वॾो लश्कर साण करे सिंध ते हमले जे लाइ मोकिलियो। लश्कर अची दोदे सूमरे जे कोट ॿाहिरां बीही रहियो ऐं नियापो मोकिलियाऊं त तख़्त चनेसर जे हवाले कयो वञे, या बाघुल जेका ख़ूबसूरत चनेसर जी भेण हुई ऐं उनखे बि मुंहिंजे हवाले कयो वञे, या वरी जंग लाइ तयारु थिए। जी दोस्तो, सिंध जे रवायत मुताबिक़ इहे ॿई शर्त तमामु घणा ॾुखिया हुया। तंहिं करे इहे ॿई शर्त दोदे सूमरे मञण खां इनकार करे छॾियो ऐं जंग खे अवलियत ॾिनाई। अहिड़े तरीक़े सां अलाउद्दीन खिलजी जे लश्कर सां जंग जो ऐलान कयईं। जीअं त दिल्लीअ जे लश्कर अलाउद्दीन खिलजीअ खां दोदे सूमरे जो लश्कर नंढो हुयो, पर उन जे बावजूदि हिन जंग जो ऐलान कयो ऐं जंग कई। बिलाख़िर दुश्मन जे लश्कर में ट्राकोड़ो विझी छॾियईं। तमामु वॾे बहादुरी, हिम्मत ऐं जज़्बे सां जंग लड़ियईं। बिलाख़िर विढ़ंदे पंहिंजी धरतीअ लाइ शहीद थी वियो। दोस्तो, शहीद थियण खां पोइ बि जॾहिं खिलजी जा सिपाही दोदे जे लाश खे लतूं ऐं ठुॾा हणंदा रहिया त इते चनेसर खे ग़ैरत अची वई ऐं फौरन मयाण मां तरार कढी चयईं त लाश खे लतूं न हणो। तंहिं ते अलाउद्दीन खिलजीअ जे सिपाहीअ चयो त
हाणे तूं चुप करे बीह। तंहिं ते चनेसर विड़ी पियो ऐं विढ़ंदे विढ़ंदे चनेसर बि मारिजी वियो। अहिड़े तरीक़े सां हिकु बुज़दिल भाउ जे करे दोदो शहीद थी वियो ऐं तख़्त ॿियनि जे हवाले थी वियो। जी दोस्तो, इहो हुयो सूमरनि जे दौर जो